सुलह हुदैबिया खे तव्हां डिफाइन कयो पिया ऐं फतह मक्का, डिफरेंस छा आहे ऐं छो? फतेह मक्का रमज़ान शरीफ़ जो उम्मत लाइ तोहफ़ो आहे ऐं ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बि आरज़ू हुई त मक्को फतेह थिए। जी त उन जो आगाज़ जेको आहे, इब्तिदा जेका आहे उहा थी आहे सुलह हुदैबिया खां सही। सन 6 हिजरीअ में। उहो असल में हिकिड़ो मुक़दमो हो, यानी सिंधीअ में त न चइजे, यानी हिकिड़ो आगाज़ हो जंहिंमें सुलह हुदैबिया में जेके शर्त रखिया विया उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे क़बूलु फ़रमायो। सुलह हुदैबिया खां पोइ इस्लाम चइनी तरफ़ पखिड़िजणु लॻो ऐं जल्दी इस्लाम जेको आहे सो 250 किलोमीटर चइनी तरफ़ अरब में पहुची चुको हो। उन खां पोइ 7 हिजरीअ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ख़ैबर फ़तह फ़रमायो मुसलमाननि 7 हिजरीअ में। इहे उन मौक़े ते सुलह हुदैबिया खां पोइ सफ़र जे दौरान अलाह ताला सूरह फ़तह नाज़िल फ़रमाई, इन्ना फ़तहना लक फ़तह मुबीना, ऐं रसूल अलैहिस्सलाम असां तोखे वाज़ह यानी खुली चिटी कामयाबी अता फ़रमाई आहे। सुभान अल्लाह। हालांकि उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उमिरो कोन फ़रमायो उन साल 6 हिजरीअ में, ऐं सहाबा इकराम जिन बि कोन फ़रमायो, उमिरो न कयो, ऐं उन जो उन्हनि खे वॾो सदमो हो ऐं हिकिड़ी गैरत बि हुई त असां छो न उमिरो कयो ऐं असां करे सघियासीं थे, विड़ी बि सघियासीं थे, जंग बि करे सघियासीं थे, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेका नूर नबूअत हू जेको सलाहियतूं उन इहो महसूसु फ़रमायो त अॻिते हली हिन मां अलाह ताला असांजे लाइ वॾी कामयाबी अता फ़रमाईंदो। पोइ इहा सूरत बि नाज़िल थी ऐं इहा असल में ख़ुशख़बरी हुई फ़तेह मक्का जी, इन्ना फ़तहना लक फ़तह मुबीना। इहा ख़ुशख़बरी फ़तेह मक्का जी। 7 हिजरीअ में ख़ैबर आज़ादु थियो, ख़ैबर फ़तह थियो। पोइ 8 हिजरीअ में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके फ़तह करण जे लाइ तयारी फ़रमाई ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 10,000 लश्कर वठी ऐं मके ॾांहुं सफ़र फ़रमायो। पर इन सफ़र में पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कंहिंखे ॿुधायो कोन थो त मां केॾांहुं हलां थो सही। ऐं सफ़रु किथे जो आहे। ख़ुदि हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु अन्हा खे पाण ॿुधायूं, पर उनखे इहो ॿुधायूं त तव्हां कंहिंखे बि न ॿुधाइजो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी नियाणीअ खां पुछियो, पर उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे राज़ खे राज़ ई रखियो ऐं पंहिंजे पीउ खे बि न ॿुधायो। इहा अक़ीदत ऐं मोहबत जेका आई सा घर वारनि जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जी हुई। उहे घर वारियूं त हुयूं, पर हुज़ूर जिन ते उहे कलमो पढ़ंदियूं उम्मती बि हुयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो। पोइ उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़ो अहिड़ो रस्तो इख़्तियारु कयो मके जो जेको आम रस्तो कोन हो, उहो रस्तो इख़्तियारु करे ऐं पाण उते पहुता, जंहिंखे अॼुकल्ह वादी फ़ातिमा चइजे थो। 10 किलोमीटरनि ते या 15 किलोमीटरनि ते ॿाहिरि आहे वादी फ़ातिमा। पाण उते पहुता ऐं उते राति जो जॾहिं वक़्तु थियो त पाण सगोरनि हर हिकु माण्हूअ खे जे ख़ैमे में वञी खे ऐलान फ़रमायो त तव्हां सभई बाहि ॿारियो। जॾहिं सभिनी बाहि ॿारी तॾहिं मके जा माण्हू उते ॾिसणु आया थोरा घणा, त उन्हनि चयो त हीउ हेतिरो वॾो लश्कर, हिन जो त असां मुक़ाबिलो नथा करे सघूं। बहरहाल इन तरीक़े सां पोइ अबू सुफ़ियान, हज़रत अबू सुफ़ियान जेको बाद में मुसलमान थिया, अबू सुफ़ियान बि हो ऐं हकीम बिन हिज़ाम बि हो ऐं ॿियो बि हिकिड़ो सहाबी जेके बाद में सहाबी थिया उहे बि हुआ। हज़रत अब्बास बि उते मौजूदु हो। हज़रत अब्बास मुसलमान थी चुको हो, पर उन पंहिंजे इस्लाम खे ज़ाहिर कोन कयो हो। उन में इहा हिकमत हुई। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि हज़रत अब्बास वठी आयो अबू सुफ़ियान खे ऐं उनखे चई त अॼु त कुरैश हलाकु थी वेंदो ऐं तव्हां को रस्तो न कढो। उन खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾिठो ने पंहिंजो खच्चर ॾिनो सुवारीअ वारो हज़रत अब्बास खे त इन ते वञी अबू सुफ़ियान खे वठी अचो। अबू सुफ़ियान उन खच्चर ते जॾहिं आयो पिए त
त रस्ते में जिथे किथे मुस्लमान उन्हनि खे रोकियो पिए थिए, पर जॾहिं खच्चर ते ॾिठूं त रसूलुल्लाह जो आहे त पोइ हुनखे इजाज़त मिली रसूल साहिब जी ख़िदमत में। ऐं अहिड़े तरीक़े सां सुबुह जो पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10,000 पंहिंजे लश्कर सां मके में दाख़िल थिया। हुन तरफ़ खां का मुज़ाहिमत अहिड़ी का ख़ासि का बि कान न थी, थी, जी। नंढियूं हिकिड़ियूं झड़पूं थियूं रस्ते में किन साहबनि सां, लेकिन का वॾी खून रेज़ी यानी कि न थी। कान थी। सही। उन एतबार सां पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मको फ़तह कयो। ऐं उन में कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि आहिनि जंहिंमां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं सुवारीअ ते सुवार हा त उन वक़्त में संदन कंध मुबारक जेको सो सुवारीअ जे पलण सां अॻे हिसे सां लॻो